बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व सल्लल्लाहु अला मुहम्मदिन व अहलि बैतिहि तय्यिबीन अत्ताहिरीन अल मासूमीन व लअनतुल्लाहि अला अदाइहिम अजमईन। अम्मा बअदु क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकमि किताबिहिल मतीन व हुवा अस्दक़ुल क़ाइलीन व क़ौलुहुल हक़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुन्ना लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्ना। नाज़रीन किराम सामिन मोहतरम सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन किराम अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे फज़ल सां असांजी गुफ़्तगू हुकूक ज़ौजैन जे बारे में आहे ऐं असां अॼु इन ई हक़ ते पहुता आहियूं त शोहर जो हक़ घरवारी ते कहिड़ो आहे ऐं बयानु कंदासीं त शोहर जा हक़ घरवारी ते कहिड़ा आहिनि। यकीनन लाइफ पार्टनर में शरीक हयात ते शोहर जो पहिरियों हक़ इहो ई आहे त अंत अदी लहू हक़ुल इस्तिमताए, यानी शोहर जी इताअत करे ऐं शोहर जे लाइ सुकून जो सबबु बणिजे। ऐं शोहर जी इताअत करण लाइ किताब बिहारुल अनवार जिल्द नंबर 100 सफ़ा नंबर 247 में रसूल इस्लाम जो फरमान मौजूद आहे। क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम लौ अमरतु अहदन अन यसजुद लि अहदिन ला अमरतु अन तस्जुद लि ज़ौजिहा। अगर अल्लाह तबारक व तआला खां सवाइ कंहिं इंसान जे लाइ सजदो करणु जाइज़ हुजे हा त मां पंहिंजी उम्मत जे औरतुनि खे हुकुम ॾियां हा त पंहिंजे शोहरनि खे सजदो कनि। नाज़रीन किराम इन में कोई शक न आहे त इताअत जो इहो जुमिलो बाज़ औरतुनि खे ॾुखियो लॻंदो आहे ऐं सम्झंदियूं आहिनि त सभु कुझु शोहर जो ई आहे ऐं असांजे हथ में कुझु बि न आहे ऐं असां कुझु बि न आहियूं। हालांकि ईअं कोन्हे। मिसाल जे तौर ते हिकु मरीज़ कंहिं डॉक्टर वटि वञे ऐं डॉक्टर उन खे चवे त हिन तरीक़े सां दवा इस्तेमालु कयो ऐं उहो शख़्स उन दवा खे डॉक्टर जे मशवरे मुताबिक़ इस्तेमालु करे त उहो शख़्स जल्दी सिहत याब थी वेंदो आहे। ऐं अगरि उहो शख़्स दवा सही इस्तेमालु न करे त उहो शख़्स मरीज़ रहंदो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। अगरि काई औरत पंहिंजे शोहर जी इताअत ऐं चवणु न मञे त उहा औरत बि ख़ुशि न थी रही सघे, याने ख़ुशि माहौल नथो गुज़री सघे। इहो ख़ुदा जो निज़ाम बणायल आहे त इताअत जो इहो मक़सदु हरगिज़ कोन्हे त शोहर तव्हां ते ज़ुल्म करे। इताअत इहा आहे त औरत बग़ैर चवण जे शोहर जी फरमाबरदार रहे ऐं ख़्यालु रखण वारी हुजे ऐं इताअत जो अहिड़ो नमूनो पेश करे जो हू पंहिंजे घर खे घर न पर जन्नत बणाए छॾे। याने जॾहिं शोहर घर अचे त इहो घर इन खे घर महसूसु न थिए बल्कि इन शोहर खे जन्नत नज़र अचे। जीअं इताअत जे बारे में रिवायत में मिले थो त हिकु औरत अचे थी रसूल इस्लाम जी ख़िदमत में सवाल थी करे, या रसूल अल्लाह शोहर जा घरवारी ते कहिड़ा हक़ आहिनि? ऐं रसूल ख़ुदा फरमाइनि था त शोहर जो पहिरियों हक़ इहो आहे त ज़ौजा पंहिंजे शोहर जी इताअत करे ऐं उन जे हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी न करे। एसी ताईं न पर पाण करीम फरमाइनि था त बहितरीन औरत उहा आहे जेका पंहिंजे शोहर जी हर ॻाल्हि तवजो सां ॿुधे ऐं उन जे मुताबिक़ अमल करे। ऐं उन जे बरअक्स बदतरीन औरत जेका ज़िद्दी ऐं नाफ़रमान औरत हूंदी आहे। बसि नाज़रीन पहिरियों हक़ शोहर जो घरवारी ते इहो आहे त इहा घरवारी शोहर जी इताअत करे ऐं उन जी फरमाबरदार रहे त शादी कामयाब थी सघे थी ऐं घर जन्नत बणिजी वेंदो। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।